पाकिस्तान तरफां भारत का क़ौमी क्रिकेट टीम के तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो पढ़ी ऑफिस की तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त भारत में पाकिस्तान क्रिकेट टीम ते दहशतगर्द हमलन जो ख़तरो आहे। क्रिकेट वर्ल्ड कप दौरान साज़गार माहौल पैदा करण भारतीय हुकूमत की ज़िम्मेवारी आहे। पाकिस्तान के अफ़गान पनाहगीरनि बाबत पॉलिसी तब्दील न थी आहे। लखे अफ़गान पनाहगीरनि की मेज़बानी कई पई वञे। पाकिस्तान के ख़ासि शहरियत ख़िलाफ़ नाहे। मुल्क में समूरनि कानूनी परॾेहनि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। आलमी बिरादरी के वालर कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि जो नोटिस वठणु घुरिजे। केपी पुलिस तरफां आपघाती हमलन में 75 सैकड़ो अफ़गान शहरी मुलविस हुअण की तस्दीक आई। केपी जो चवणु आहे त आपघाती हमलन में 75 सैकड़ो अफ़गान शहरियुनि के मुलविस हुअण की तस्दीक थी आहे। आङुरियुनि के निशाननि मां ख़बर पई त आपघाती बमबार अफ़गान शहरी आहिनि। सिंध के निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर की सदारत हेठि सुभाणे एपेक्स कमेटी जो इजलास थींदो। सूबे में अमन अमान बाबत सूरत हाल ते गौर कयो वेंदो। कराची में गैर कानूनी तौर तरसल अफ़गाननि खे कढण बाबत फ़ैसिले ते भी गौर थींदो। IG सिंध ॾोहनि में अफ़गाननि जी मुलविस हुअण बाबत रिपोर्ट पेश कंदो। अफ़गान ट्रांसिट ट्रेड तहत पाकिस्तान में 212 शयूं अफ़गानिस्तान खणी वञण ते पाबंदी। 17 क़िस्मनि जो कपड़ो, हर क़िस्म की गाॾियुनि जा टायर, चांहि की पत्ती अफ़गानिस्तान मुंतक़िल न थींदी। कॉस्मेटिक्स ऐं टॉयलेट में इस्तेमाल थींदड़ शयूं भी अफ़गानिस्तान खणी वञण ते पाबंदी। खैरपुर की दहशतगर्दी तोड़ अदालत में पीरन की हवेली में कतल फातिमा फड़ो केस में असद शाह, फयाज शाह, हिना शाह ऐं इम्तियाज़ मिरासी 14 ॾींहनि की रिमांड ते जेल हवाले। अदालत पुलिस की जिस्मानी रिमांड की दरख़्वास्त रद्द करे छॾी। कराची सेंट्रल जेल के कैदी पेंटिंग ज़रिए कमाल 10 लाख रुपयनि की रक़म अमड़ हवाले करे छॾी। कैदी एजाज तरफां पेंटिंग की रक़म अमड़ हवाले करण वक्त जज़्बाती अमड़। मीरपुर खासी ॻोठ ग़ुलाम मोहम्मद बुगटी में ॿिनि धीरनि में छेड़ो, उस्ताद क़तल। हथियारबंदनि उस्ताद अब्दुल रहमान बुगटी के गोलियूं हणी क़तल करे छॾियो। सिजावल में बदअमनी ऐं वापारी खां पुर वाक़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ हड़ताल। वापारियुनि जे सॾ ते अध खां वधीक शहर में नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस जी नाली सबबि फुर लुट जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। कोटची में बदअमनी ख़िलाफ़ वापारियुनि जे सॾ ते शटबंद हड़ताल एहतिजाजी रैली। अॻवाननि जो चवणु आहे त पुलिस अमन अमान क़ाइमु करण लाइ के बि कोशिशूं नाहिनि कयूं। जेकॾहिं अमन बहाल न थियो त SSP ऑफिस अॻियां मुज़ाहिरो कयो वेंदो। सिंध समेत सॼे मुल्क में उस्तादनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं उस्तादनि खे भेटा पेश। कुंडरीअ भरिसां पाणी जे तलाउ में ॿुॾी फोत थियल 3 मासूम ॿारड़ा मिटी मां हवाले। महक, सनान ऐं मक़सूद ख़ासकिली जी जनाज़े नमाज़ में शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। वाक़े सबबि इलाइक़े में सोग। फैज़गंज अली नवाज़ वाह खे 30 फुट घारो पइजी वियो। समेकड़नि ते बीठल फसल खे नुक़सान। पाणी तेज़ी सां ॻोठनि तरफ़ वधण लॻो। ॻोठाणनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जूं कोशिशूं। क्रिकेट वर्ल्ड कप के इफ्तिताही मैच में इंग्लैंड की न्यूजीलैंड खिलाफ बैटिंग। इंग्लिश बैटर जॉय रूट की शानदार 50।